इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तोशाखाना रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम जारी करे छॾियो। नेब अदालत खे नवाज़ शरीफ़ जी बैंक अकाउंट्स, गार्डन ऐं ॿियनि मिल्कियतनि जे रिकॉर्ड बाबति आगाह कयो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान नवाज़ शरीफ़ जे वकील नेब प्रोसिक्यूटर पेश थिया। ॿुधणी दौरान अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जा सासा ऐं जाइदाद ज़ब्त करण जे लाइ नेब रिकॉर्ड पेश कयो। नेब तरफ़ां एहतसाब अदालत में जमा करायल तफ़सील मूजिब नवाज़ शरीफ़ जे नाले ते लाहौर में 1650 केनाल खां वधीक ज़मीन शामिल आहे। प्रॉपर्टीज़, गाॾियूं ऐं बैंक अकाउंट्स बि शामिल आहिनि। नेब तरफ़ां लाहौर जे निजी बैंक में नवाज़ शरीफ़ जे नाले ते मुल्की ऐं गैर मुल्की रक़म जी तफ़सील बि अदालत में पेश कई वई। नेब रिपोर्ट में चयो वियो आहे त मरी में भी नवाज़ शरीफ़ के नाले ते घर आहे, जॾहिं त शेखपुरा में भी 102 केनाल ज़रई ज़मीन भी नवाज़ शरीफ़ के नाले ते आहे। अदालत जे जज सैयद असकर अली नवाज़ शरीफ़ जी जायदादनि जी ज़ब्तगी जो हुकुमनामो जारी कंदे केस जी वधीक ॿुधणी 13 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी।